ओम शांति। आज ये मीठा मीठा श्री बाबा ब्रह्मानंद द्वारा चवंता मीठे मीठे बच्ची बाबा पेरो पाण खे चईंदा आहिनि कि ॿार पाण खे आत्मा सम्झी करे बाप जी याद में हो। मां तव्हांजो बाप भी आहियां, टीचर भी आहियां, सतगुरु भी आहियां न। परमात्मा सां आत्मा जा सर्व संबंध आहिनि। जीअं हिकु आत्मा अलॻि अलॻि शरीर वठी करे अलॻि अलॻि संबंधनि सां पाठ वॼाईंदी आहे, परंतु परमात्मा तो शरीर वठंदो न आहे, त हुनजी आत्मा पाण आत्माउनि सां सर्व संबंध निभाईंदी आहे। हिन करे बाबा चईंदा आहिनि कि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, बाप खे यादि करो। बाप वेही करे ॿारनि खे सम्झाइनि था। शिव जी पाण सभु आत्मायूं बेसमझ थी वियूं आहिनि न। पहिरियों पाण समझदार हुयासीं, कॾहिं सत्युग में हुयासीं। शिव जी पाण आत्मायूं शांति, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता, शक्ति सां सुखमय जीवन जींदा हुयासीं। लेकिन हाणे पूरा 5000 साल पूरा थी विया आहिनि। हाणे पाण आत्मायूं द्वापर खां वठी करे हाणे ताईं पाण काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार जे वश थी करे कर्म था करूं। छो जी रावण राज्य आहे न। हिन करे पाण बेसमझ थी विया आहियूं। त बेसमझ आत्माउनि खे परमात्मा समझ ॾियणु आयो आहे कि तव्हां आत्माउनि जो असली गुण, शक्तियूं, धर्म कहिड़ो अथव, तव्हां केरु आहियो, कंहिंजा ॿार आहियो, किथे रहण वारा आहियो, ऐं कहिड़ी दुनिया में तव्हां हिन सृष्टि ते आया आहियो। हुन समय कहिड़ी सुठी सुखमय दुनिया हुई न। हाणे एॾी दुखमय दुनिया में तव्हां कीअं फसी विया आहियो। त हिन करे बाबा पाण खे सभु समझ ॾियणु आयो आहे। पाण खे दैवी कर्म करणु सिखलाइण आयो आहे। केरु? परमात्मा। हाणे परमात्मा निराकार कीअं कर्म करणु सेखारींदो? त ज़रूर के मनुष्य तन में ही ईंदो न। हाणे हिन कलयुगी दुनिया में कोई सुठो शरीर त आहे न। हिन करे कलयुगी पतित शरीर में ही अची करे, पतित आत्मा जी पतित शरीर में अची करे ही भगवान असांखे दैवी कर्म करणु सेखारींदो आहे। परंतु माण्हू भुलिजी करे कृष्ण जो नाम लिखी छॾियो अथनि। छो जी सोचता आहिनि भगवान त हेॾो वॾो आहे, हाणे उहो साधारण मनुष्य तन में कीअं अचे। हिन करे कृष्ण जो शरीर ॾिनो अथनि ऐं गीता में लिखी छॾियो अथनि कृष्ण भगवान वाच्य। हाणे भगवान त निराकारी हूंदो आहे न। त भगवान वाच्य मतिलबु निराकार वाच्य। निराकार कहिड़े तन में अची करे वाच्य कयो अथई? कृष्ण जे 84वें जन्म जे अंतिम वारे जन्म में हुनजी 60 वर्षीय आयु खां पोइ परमात्मा हुनजे शरीर में अची करे वाच्य कयो अथई। जंहिं गीता ज्ञान सां पाण दैवी कर्म करणु सिखियासीं, पंहिंजी आत्मा शुद्ध पावन थी ऐं हिन सृष्टि ते देवी देवताउनि जो धर्म आयो। हिन सृष्टि ते वापसि सुख शांति जी दुनिया जी स्थापना थी। कहिड़े ज्ञान सां? गीता ज्ञान सां। त उहो हाणे भगवान चैतन्य में अची करे पाण खे ॾिए थो। बाबा चए थो कि ॾिसो, तव्हां असल में देवी देवता धर्म वारा हुयो, लेकिन ड्रामा जे प्लान अनुसार, छो जी 5000 साल जो ड्रामो ठहियल आहे न, त ड्रामा जे प्लान अनुसार द्वापर युग खां आत्मा विकारनि जे वश थी करे रावण जे राज्य में अची वई। आत्मा जी कलायूं, गुण, शक्तियूं आदि घटि थींदा विया। हीअं त आत्मा सत्युग खां पुनर्जन्म वठी थी त घटि थींदा आयसि, लेकिन विकारनि जे वश ॾाढा ही जल्दी ऐं ॾाढी ही तेज़ी सां आत्माउनि जो सर्व गुण, संस्कार, शक्तियूं आदि, कलायूं आदि ख़तम थींदियूं आहिनि। त बाबा चवनि था हाणे त हिकदमि तव्हां सभु आत्मायूं तमो प्रधान थी विया आहियो। रावण जे राज्य में त पोइ रावण अर्थात विकारनि जे वश थी करे कर्म करणो पवंदो न। हाणे मां तव्हांजे लाइ ईश्वरीय अर्थात परमात्मा राम मां ख़ुदि तव्हांजे लाइ राज्य स्थापन करणु आयो आहे। कहिड़ो राज्य? मुंहिंजो राज्य। परमात्मा राम ख़ुदि पंहिंजो राज्य स्थापन करणु आयो आहे। चए थो तव्हां मुंहिंजे राज्य में हलो। हाणे छॾो हिन रावण जे राज्य खे। त मुंहिंजे राज्य में हलण लाइ तव्हांखे पहिरियों पवित्र रहणो पवंदो, दैवी गुणनि जी धारणा करणी पवंदी।
हुन जे लाइ तव्हांखे पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे ऐं मूंखे यादि करणो पवंदो ऐं मां जेकी मत थो ॾियां हुन ते हलणो पवंदो। छो जी हाणे हिन रावण जे राज्य ख़तमु थींदो पोइ मुंहिंजो ई राज्य ईंदो, लेकिन मुंहिंजे राज्य में हलण लाइ पहिरियों तव्हांखे दैवी गुणनि जी धारणा करणी आहे, मूंखे यादि करे पंहिंजे पाण खे पावन ठाहिणो आहे ऐं मुंहिंजी मत ते हलणो आहे। बाबा चवनि था रावण राज्य में तव्हां सभु सतो तमो प्रधान थी विया आहियो। पहिरियों सतो प्रधान हुयो रावण राज्य था, उते आसुरी माण्हू रहनि, असुर जहिड़ा माण्हू रहनि। हाणे सभु असुर ई त आहिनि, हिक ॿिए सां लड़ाई झगड़ो खून पाप इहे केरु कंदो आहे? जोर जोर सां ॻाल्हाइण खिलण आदि सभु कर्म केरु कंदो आहे? असुर। त हाणे तव्हां सभु असुर ई थी विया आहियो, हिन करे रावण खे जलाईंदा आहियो। छो जी रावण तव्हांखे असुर ठातो अथई न, त तव्हांजो दुश्मन थी वियो। रावण खे जलाइण जो फैशन बि भारत में ई आहे। छो जी भारत में पहिरियों मुंहिंजो राज्य हुयो, मां परमात्मा राम जो राज्य हुयो। हाणे हिन दुनिया में रावण जो राज्य आहे, जंहिंजे कारण त दुखी थी विया आहे न। हिन करे ख़ासि भारतवासी ई रावण खे जलाईंदा। छो जी रावण पहिरियों न हुयो न, हाणे तव्हांजो दुश्मन अची थियो अथव त पंहिंजे दुश्मन जी त एफिजी ठाहे करे जलाईंदा आहिनि न। रावण कोई 10 चीज वारो मनुष्य न आहे, रावण मतिलबु विकार। जॾहिं 5 विकार स्त्री 5 विकार पुरुष में ईंदा आहिनि त घर घर में रावण जी प्रवेशता थींदी आहे। हाणे हिन रावण खे परमात्मा जी यादि जी शक्ति सां पूरी दुनिया खां बचाइणो। बाबा चवनि था ॾिसो केॾी सहज ॻाल्हि आहे न, ऐं वॾी सम्झण जी ॻाल्हि आहे। बाबा खे त वंडर लॻंदो आहे कि एॾी सहज ॻाल्हि बि माण्हू सम्झी न सघंदा आहिनि। रावण जा अवगुण तव्हांजी आत्मा ते चटकल अथव न। दैवी गुणनि खे ख़ुदि भले वर्णन कंदा आहियो न देवी देवताउनि जे अॻियां। तव्हां सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण निर्विकारी आहियो, अहिंसक आहियो, मर्यादा पुरुषोत्तम आहियो। परंतु जॾहिं वर्णन करो था त ख़ुदि छो नथा ठहो हुन जहिड़ा? छो जी आत्मा में एतिरी शक्ति न आहे न कि ओड़ो उहो ठहे। इन करे परमात्मा बाप चए थो कि हाणे पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे मूंखे यादि करो त तव्हांजी आत्मा में शक्ति ईंदी जंहिंसां तव्हां सर्व गुणनि सां संपन्न 16 कलाउनि सां संपूर्ण निर्विकारी अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम ठही वेंदव। सत्युग में त ॾाढा थोड़ा ई माण्हू हुया, छो जी हिकु ई धर्म हुयो न। हाणे त ॾिसो केॾा सारा धर्म थी विया आहिनि सृष्टि ते, केॾा सारा माण्हू थी विया आहिनि। हाणे काथे सत्युग में थोड़ा ऐं काथे हेॾा सारा, हिन कलयुग जे अंत में एॾा सारा मनुष्य। त एॾा सभु आत्मायूं काॾे हली वेंदियूं? ज़रूर कोई त जॻह हूंदी न जाते सभी आत्माएं रहंदियूं हूंदियूं। तॾहिं त कलयुग खां पोइ सत्युग में थोड़ी सी ही आत्माएं रहंदियूं आहिनि, त बाक़ी सभु मथे परम धाम में रहंदियूं आहिनि। हुननि खे उन धाम खे मुक्ति धाम चइबो आहे, निर्वाण धाम चइबो आहे। जेसि ताईं हाणे ॿिए चक्कर जॾहिं शुरू थींदो सत्युग खां, त हुन ॿिए चक्कर में पहिरियों देवी देवता धर्म जी आत्मायूं धीरे धीरे करे ईंदियूं, त बाक़ी सभु धर्म वारियूं आत्मायूं मथे शांति में वेठियूं हूंदियूं। पोइ द्वापर युग खां हिते ॿिए धर्म जी आत्माउनि जी वृद्धि थींदी आहे। सत्युग में बि आत्मायूं हिक सां थोड़ी हेठि ईंदियूं आहिनि, पंहिंजी पंहिंजी पाठ अनुसार धीरे धीरे ईंदियूं वेंदियूं आहिनि। पोइ उहे ई आत्मायूं पुनर्जन्म वठी करे 84 जन्म भोगी हाणे अंतिम जन्म में तमो प्रधान थी विया आहिनि। हाणे उन ई देवकुल जी आत्माउनि खे परमात्मा पंहिंजे ज्ञान ऐं याद जी शक्ति सां उहे ई दैवी कुल जी आत्मायूं परमात्मा जे हिन ज्ञान ऐं परमात्मा खे यादि करे पंहिंजे पाण खे वापसि सां देवी देवता धर्म वारो ठाहींदियूं। ॾिसो जीअं एक्टर हूंदो आहे न, हाणे हिकु एक्टर हिकु मूवी में ॿियो पार्ट थो वॼाए, ॿी मूवी में ॿियो पार्ट थो वॼाए, त अलॻि अलॻि मूवी में अलॻि अलॻि पार्ट वॼाईंदो। त पाण आत्मायूं बि एक्टर आहियूं। पाण अॼु खां 5000 साल पहिरियों देवी देवता धर्म में देवी देवता जीअं पार्ट वॼायो। हाणे मां ई आत्मा पुनर्जन्म वठी करे
हिन कलयुगी दुनिया में असुर जीअं पार्ट थी वॼाइनि। छो जी मुंहिंजी आत्मा में विकार आहिनि न, त विकार जी में हूंदा आहिनि हुनखे असुर चइबो आहे। त हाणे मां आत्मा कहिड़ो पार्ट थी वॼायां हिन शरीर में रही करे? असुर जहिड़ो। हाणे परमात्मा वापसि खां असांखे दैवी कर्म दैवी गुण सिखाए थो। चए थो मूंखे यादि करो, मुंहिंजे ज्ञान जेको मां ॿुधायां थो, जेको मत ॾियां थो, हुनखे सम्झी करे पंहिंजे जीवन में धारण करो, त ई तव्हां सत्युग में वञी देवी देवता जहिड़ो पाठ वॼाईंदव। कोई पाठ वॼाइण लाइ हुनजो अभ्यास त करिणो पवंदो न। ईअं ई थोरी कोई फट सां पाण हिन दुनिया खां स्वर्ग में वञी करे देवी देवता जहिड़ो पाठ वॼाईंदासीं न। पाठ वॼाइण लाइ अभ्यास बि त करिणो पवंदो आहे न। हाणे उहो ई अभ्यास पाण खे बाबा रोज़ रोज़ कराइनि था। बाबा चवनि था ये काम क्रोध लोभ मोह अहंकार ये वॾा भूत आहिनि। माण्हू त ॿिया भटकती हुई आत्मा या हीअं जेका बि परेशान कंदियूं आहिनि, हुननि खे चईंदा आहिनि कि उहो भूत हुनजे शरीर में प्रवेश थी वियो, हीअं थी वियो। परंतु बाबा चवनि था कि उहो त भॼाइण सां भॼी बि वेंदा आहिनि हिकु बार में। लेकिन इहे जेका विकार जा भूत जेका आत्मा ते चढ़ियल आहिनि, इनखे त भॼाइण लाइ ॾाढी महिनत करणी पवंदी आहे। छो जी अधु कलाक खां तव्हां आत्माऊं हिन भूत जे वश में थियल आहियो। त हिन भूतनि सां मुक्त थियण लाइ तव्हांखे ॾाढी महिनत करणी पवंदी। हिन भूतनि खे भॼाइण लाइ सिर्फ़ु हिकु ई उपाय आहे। कहिड़ो आहे? पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो ऐं परमात्मा बाप खे निराकार रूप में यादि करो। कोई गंगा स्नान शास्त्र आदि पढ़ण सां, भक्ति आदि करण सां, गुरु आदि खे पूजण सां इहे भूत तव्हांजी आत्मा मां न निकिरंदव। आत्मा में शक्ति खपे हिन भूतनि सां मुक्त थियण जी। त इहा भूतनि खां मुक्त थियण जी आत्मा में शक्ति केरु भरंदो आहे? निराकार परमात्मा बाप। त हिन करे आत्मा सम्झी करे बाप खे यादि करो त तव्हां हिन सभी प्रकार जे भूतनि सां तव्हां मुक्त थी वेंदव। देही अभिमानी ठहियो न। जेतिरो जेतिरो आत्मा सम्झी करे कर्म कंदव ओतिरो तव्हां में ख़ुशी बि वधंदी वेंदी। तव्हांजे जन्म जन्मांतर जे पापनि जो बोझ बि उतरंदा वेंदा ऐं तव्हां में दैवी गुणनि जी धारणा बि थींदी रहंदी। ॾिसो केॾो सहज उपाय आहे न। माण्हू त केॾा धका खाईंदा आहिनि, कॾहिं हेॾे कॾहिं होॾे, पंहिंजे पाण खे सुधराइण लाइ, पंहिंजे पाण खे शक्तिशाली ठाहिण लाइ। लेकिन परमात्मा चए थो आत्मा खे शक्तिशाली ठाहिण लाइ आत्मा जे मथां जेका पापनि जो बोझो आहे ऐं आत्मा में जेका स्वभाव संस्कार खे परिवर्तन करण लाइ ॾाढो सहज उपाय आहे। तव्हां ॾाढी सहज तरीक़े सां पंहिंजी जन्म जन्मांतर जे पापनि सां मुक्त थी सघंदा आहियो। दैवी गुणनि जी धारणा करे सघंदा आहियो। शांति जीवन जी सघंदा आहियो। सिर्फ़ु पंहिंजी आत्मा में शक्ति भरो। तव्हांजी आत्मा हाणे शक्तिहीन थी वई आहे। हिन करे पराए रावण जा स्वभाव संस्कार धारण करे जीवन थी जी। परंतु रावण त परायो आहे न, तॾहिं त पाण जलाईंदा आहियूं न हुनखे। हाणे बाप चए थो पंहिंजे बाप खे पहचानो, पंहिंजे बाप खे यादि करो त तव्हां आत्माउनि में शक्ति ईंदी। त हिन रावण जो राज्य बि ख़तमु थी वेंदो। मनुष्य असुरी कर्म कंदा आहिनि न, हिन करे कर्म विकर्म थी वेंदा आहिनि। विकर्म अर्थात विकारनि जी वश थी करे कर्म पाण जेको करूं था हुनखे विकर्म चइबो आहे। अकर्म अर्थात आत्मा कर्म त करे थी, लेकिन हुनजो कर्म जो कोई बि बुरो या सुठो फल न आहे, सिर्फ़ु कर्म करे थी, हुनखे चइबो आहे अकर्म। छो जी हाणे जेको पाण बाप खे यादि था करूं, बाबा जी ज्ञान जी धारणा था करूं, उन हिसाब सां पंहिंजो खातो थो जमा थिए 21 जन्म। पोइ 21 जन्म पाण हिन खाते सां ई जेको जमा हूंदो हिन सां ई खाईंदासीं। हुते कोई कर्म कंदे सुठो या बुरे जो फल ॿिए जन्म में मिले हुन अनुसार जीवन न जीना आहियूं। हितां जो खातो जेको भरूं था हाणे बाबा खे यादि करे, बाबा जे ज्ञान जी ॻाल्हियूं ॿुधी करे जीवन में धारण करे, उहो ई खातो पंहिंजे 21 जन्म में कमु ईंदो। हिन करे हुतां जा कर्म अकर्म हूंदा आहिनि। बाक़ी साधारण कर्म त सभु कंदा ई आहिनि। ॾिसो हाणे शिव अलॻि आहे, शंकर अलॻि आहे। शिव आहे निराकार परमात्मा और शंकर आहे देहधारी देवता।
शंकर पार्वती खे ॾेखारींदा आहिनि न, शिव त अकेलो ई आहे निराकार। त शिव जो पार्ट अलॻि आहे, शंकर जो पार्ट अलॻि आहे। ॾिसो दुनिया में प्राइम मिनिस्टर मिनिस्टर हूंदो आहे, प्रेसिडेंट हूंदो आहे, सभिनि जो अलॻि अलॻि पार्ट आहे न। तो शिव जो भी अलॻि पार्ट आहे, शंकर जो भी अलॻि पार्ट आहे। ॿिन्हिनि खे मिलाए न सघंदा आहियूं। राम संप्रदाय अचण वारी आहे न। कहिड़ो राम? परमात्मा राम जी संप्रदाय हिन दुनिया में हाणे अचण वारी आहे। ॿ राम हूंदा आहिनि न, हिकु त उहो धनुष वारो त्रेता जो राज्य, हाणे परमात्मा बाप सृष्टि ते आयो आहे, हुनजो पार्ट थो हले। हाणे अॻियां जा जेका ॿ युग ईंदा, सतयुग त्रेता, हुन में परमात्मा राम जो राज्य हूंदो। हुन राज्य खे हिकु युग में लक्ष्मी नारायण संभालंदो, सतयुग में, और त्रेता युग में ॿियो राम सीता संभालंदो। बाबा चवनि था कि ॾिसो आसुरी संप्रदाय वारा माण्हू बाबा जे ज्ञान खे सम्झी न सघंदा आहिनि। बाबा जे हिन ज्ञान खे ॻाल्हियुनि खे केरु सम्झी सघंदो? जेका देवी देवता धर्म वारी आत्मायूं हूंदियूं। ॿियूं धर्म वारी इहे सभु ॻाल्हियुनि खे सम्झी न सघंदियूं, छो जी हुननि खे हुन धर्म में पार्ट ई न वॼाइणो अथनि। पार्ट कंहिंखे वॼाइणो आहे? पाण खे। छो जी पाण 5000 साल पहिरियों बि पार्ट वॼाए आयासीं न, त पाण खे वरी खां पंहिंजो पार्ट वॼाइणो आहे। छो जी सीट त सभु फिक्स हूंदियूं आहिनि, सभी पहिरियों खां ई भरियल आहे सभिनि जी आत्मा में, कि कहिड़ी कहिड़ी आत्मा कहिड़े कहिड़े धर्म में वञी छा छा पार्ट वॼाईंदी। हर 5000 साल में पाण पंहिंजो पंहिंजो पार्ट वॼाईंदा ई रहंदा आहिनि। त बाबा चवनि था हाणे तव्हां ब्रह्मा मुख वंशावली ठहिया आहियो न, मां परमात्मा तव्हांखे ब्रह्मा मुख द्वारा एडॉप्ट कयो आहे। तव्हां ही सभी ब्राह्मण आत्मायूं वञी करे सतयुग में सूर्यवंशी ऐं चंद्रवंशी जो पार्ट वॼाईंदा। त हाणे जेका ब्रह्मावंशी ठहिया आहिनि उहे सतयुग में वञी सूर्यवंशी चंद्रवंशी में पार्ट वॼाईंदा। हाणे पाण ब्राह्मणनि जो कुल आहे, पाण ब्राह्मणनि जो माउ पीउ केरु आहे? शिव बाप ऐं ब्रह्मा मां। हिते सिर्फ़ु माउ पीउ ऐं भाउ भेण जो संबंध आहे। हिते कोई राजा ई न हलंदी आहे। हिते परमात्मा बाप ई पंहिंजी मत ॾींदो आहे, जे मत खे पाण आत्मायूं धारण करे सतयुग में ईंदासीं। छो जी सतयुग में कहिड़े हिसाब सां दुनिया हलंदी, उनखे उन जे लाइ सिखणो त आहे न। कलयुग जे हिसाब सां त दुनिया न हलंदी न। त हाणे ॿिए युग में सुख शांति वारी दुनिया अचण वारी आहे। सुख शांति वारी दुनिया अचण जे लाइ सुख शांति वारी मत बि खपे। त उहो मत केरु ॾेई सघंदो आहे? सुख जो सागर, शांति जो सागर, पवित्रता जो सागर हुजे, उहो ई त ॾेई सघंदो आहे न। भई रावण त विकारनि जो सागर आहे, जंहिंसां लड़ाई झगड़ो खून पाप काम क्रोध लोभ अहंकार थींदा। लेकिन परमात्मा त आहे सुख शांति प्रेम आनंद ज्ञान पवित्रता जो सागर आहे, शक्तियुनि जो सागर आहे। त परमात्मा जे राज्य में बि छा हूंदो? इहे ई सभु हूंदो न, शक्तियां गुण सभु हूंदा। त हुन जे राज्य में हलण लाइ पाण आत्माउनि खे बि अहिड़ो ठहिणो पवंदो। त हाणे खां ई पाण खे अभ्यास विझणो आहे कि पाण खे सभिनि सां हिक ॿिए सां शांति सां, प्रेम सां, ख़ुशी सां, शुद्धता सां, पवित्रता सां व्यवहार करणो। पंहिंजो हर कर्म शुद्ध हुजणो खपे। हर कर्म सां पाण खे बि सुख मिले, ॿियनि खे बि सुख मिले। इहो अभ्यास करणो। जीअं नंढा ॿार पढ़ाई शुरू कंदा आहिनि त कीअं अभ्यास शुरू कंदे कंदे वॾी थी करे पढ़ी लिखी तयार थींदा आहिनि। त आत्माउनि खे बि इहो सभु अभ्यास करणो आहे। कीअं हर हिकु ॻाल्हि में मां सुख शांति सां पंहिंजी सभु कर्म करा, शुद्धता सां कर्म करा। जीअं जीअं बाप जी मत मिलंदी, जीअं जीअं आत्मायूं हुन मत ते हलंदी वेंदियूं, उहो हुननि खे जीवन जीअण अची वेंदो। भल आसुरनि जी दुनिया आहे, तव्हां चओ कि मां हलां साम्हूं वारो न हले त इहो कीअं? लेकिन बाबा चए थो कि तव्हां हिकु बार सोचो त सही कि मूंखे हाणे हुन ई रीति हलणो आहे जीअं बाबा मूंखे चए थो। पोइ बाबा तव्हांजी मदद कंदव कि कीअं पाण खे सभिनि सां सुख शांति सां रहणो आहे।
पोइ बाबा तव्हांजी एतिरी बि मदद कंदो कि तव्हां शांति सां कर्म करणु था चाहियो, लेकिन साम्हूं वारो नथो करणु तव्हांखे नथो करणु ॾिए शांति सां कमु, त उन में पाण खे जेकी सहन शक्ति आहे, समाने जी शक्ति आहे, भई सभु कुझु पाण समाए छॾियो। जेको बि कोई कुझु चए थो चइणु ॾियो, लेकिन मां शांति रहां, छो जी मां बाबा सां प्रॉमिस कयो आहे, बाबा खे चयो आहे कि मां हाणे शांति सां कमु कंदमि। त बाबा तव्हांखे सहन शक्ति, शांति जी शक्ति सभु ॾींदो। जीअं साम्हूं वारो कुझु बि करे थो त तव्हांखे हुन जो फ़र्क़ु न पवंदो। लेकिन इहो कॾहिं थींदो जॾहिं पाण बाबा जी मत ते हलण लाइ सोचंदासीं, पको पको संकल्प कंदासीं कि मूंखे हाणे सुधरणो आहे, मूंखे पंहिंजी आत्मा खे हिन सर्व प्रकार जी भूतनि सां मुक्त करणो ई आहे। जॾहिं आत्मा इहो पक्को निश्चय कंदी तॾहिं त बाप मदद कंदो न। जॾहिं ॿारु हलणु चाहींदो तॾहिं त माउ पीउ हुनजो हथु पकिड़े हुनखे हलाईंदसि न। हाणे उहो ॿारु हलण ई नथो चाहे त पोइ माउ पीउ बि छा कंदा, हिकु बार ट्राए कंदा, ॿियो बार, टियों बार, पोइ छॾे छॾंदा भई जॾहिं बि पाण हले। ईअं ई परमात्मा बाप बि पाण खे कीअं कॾहिं मदद करे सघंदो आहे, जॾहिं पाण इहो सोचूं कि मूंखे हाणे मुंहिंजी आत्मा खे हिन सभी प्रकार जी भूतनि सां मुक्त करणो ई आहे, तॾहिं ई बाबा पंहिंजी मदद कंदो आहे। बाबा चईंदो आहे ॾिसो तव्हां हाणे सतो प्रधान ठहिण जे रास्ते में आहियो न, मां सतगुरु तव्हांखे सदगति जो रास्तो ॾियणु आयो आहे, त पुरुषार्थ करणो आहे, इहो असांखे पूरो पूरो सदगति प्राप्त करणी आहे। भगत माण्हू कृष्ण भॻवानु चईंदा आहिनि। तव्हां हाणे सभु ॼाणंदा आहियो न कि कृष्ण कॾहिं आयो हुयो, कृष्ण कीअं 84 जनम भोगे हाणे कृष्ण जी आत्मा कारी थी वई आहे, तॾहिं त कारो कृष्ण खे पूॼूं था न। हाणे उहो ई कारी कृष्ण जी आत्मा गोरी थी ठहे। भॻवान त निराकार हूंदो आहे न, कृष्ण देवता आहे, कृष्ण खे भॻवान न चई सघंदासीं, कृष्ण देवता आहे। तॾहिं त मनुष्य तन वठंदो आहे न। मनुष्य तन जेको वठंदो आहे उहो केरु हूंदो आहे? बाबा चईंदा आहिनि अगरि कोई बि देवी देवता आहे या कोई बि जेके बि माण्हू भॻवान जे नाम सां था पूजनि, लेकिन भॻवान त सदैव निराकार हूंदो आहे न। लेकिन कोई बि वॾो खे पूजनि था, मंदिर आदि ठाहिया अथनि, ऐं अगरि हुनजो शरीर आहे त हुनखे भॻवान न चईंदासीं, कृष्ण खे देवता चई सघंदा आहियूं पाण। देवी देवताउनि जो आत्मा और शरीर ॿई पवित्र हूंदा आहिनि। सन्यासियुनि खे बाक़ी गुरु आदिनि खे मंदिर में न पूजी सघंदा आहिनि। जीअं देवी देवताउनि जी पूजा थींदी आहे न, उहो कंहिं बि सन्यासी जी, गुरु जी, धर्म स्थापक जी पूजा न थी सघंदी आहे। छो जी पूजण लाइक़ु उहे ई हूंदा आहिनि जिन जो शरीर ऐं आत्मा ॿई पवित्र हुजनि। हाणे सन्यासी, गुरु, धर्म स्थापकनि जो शरीर त विकार सां पैदा थियो आहे न। भले हुननि जी आत्मा सुठी आहे, लेकिन शरीर त सुठो न आहे न, शरीर त विकार जी पैदाइश आहे। हिन करे मंदिर में पूजणो बि कंहिंखे खपे, देवी देवता आहिनि, गुरु आदि खे पूजणो न खपे। उन्हनि खे माण्हू यादि कंदा आहिनि, छो जी उहो शक्ति ॾींदा आहिनि न। एकांत में वञी करे भॻवान खे यादि कंदा आहिनि। परंतु सन्यास बि कॾहिं वठंदा आहिनि जॾहिं हुननि जो शरीर माउ पीउ पैदा कंदो विकारनि सां। छो जी सत्य त्रेता में त गुरु आदि कोई हूंदो ई न आहे। गुरु आदि, सन्यासी आदि, सभु धर्म आदि त हाणे द्वापर कलयुग जो आयल आहे न। ऐं द्वापर कलयुग में त विकारनि जी पैदाइश थी हुई, त हिन करे हुननि जी आत्मा भल पवित्र आहे। मां आत्मा पुण्य आत्मा चई सघंदा आहियूं। हुननि जी आत्मा में शक्ति हूंदी आहे कि उहो पंहिंजी मदद करे सघनि, लेकिन पाण खे हुननि खे पूजणो न खपे। पूजणो सिर्फ़ु हिकु निराकार परमात्मा खे ई खपे। बाक़ी देवी देवताउनि जी बि पूजा त थींदी आहे, छो जी हुननि जो शरीर ऐं आत्मा पवित्र हुयो। त बाबा चवनि था हिन करे भॻवान खे चइबो आहे निराकार, त कृष्ण खे देवता चइबो आहे। त हाणे बाबा चए थो कि तव्हांखे बि मूं वांगुरु रहम दिल ठाहिणो अथव, समझदार ठाहिणो अथव। ॾिसो माण्हू केॾा दुखी आहिनि न, त सभिनि खे ॿुधाइणो आहे
कि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, परमात्मा खे यादि करो त सभु दुख दूर थी वेंदा। रहम दिल बाप जा पाण सभु रहम दिल ॿार आहियूं न, त बाबा खे यादि करिणो आहे, ज्ञान जो सिमरन करिणो आहे, त आत्मा में शक्ति वधे, जंहिंसां पाण आत्मा ॿियनि जी मदद करे सघंदासीं। रावण दुश्मन आहे त रावण खे हाणे पंहिंजे जीवन मां कढणो आहे। सचो सचो परमात्मा बाप खे यादि करे रावण खे जलाइणो आहे। सतयुग में त ख़ुशियूं ई ख़ुशियूं हूंदियूं। ॾिसो गांधी जी बि त राम राज्य चाहींदा हुया न, लेकिन राम राज्य कंहिं स्थापन कयो इहो त कंहिंखे पतो न आहे। ऐं राम कोई त्रेता वारे राम जो राज्य थोड़ी स्थापन करिणो आहे। हाणे त परमात्मा राम जो राज्य हिन सृष्टि जी स्थापना थो थिए। बाप ई संगम युग ते अची करे इहे सभु ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि। त अहिड़े बाप खे घड़ी घड़ी प्यार सां यादि करिणो आहे। बाप खे यादि करण सां ई त तव्हांजो बेड़ो पार थी वेंदव न। बाबा तव्हांजे लाइ केॾो कुझु करणु आयो आहे सृष्टि ते। मुंहिंजा ॿार एॾा दुखी आहिनि त पंहिंजे लाइ पतित दुनिया पतित शरीर में अची करे पंहिंजे लाइ सुख जी दुनिया स्थापन थो करे। त अहिड़े बाप खे त प्यार सां यादि करिणो आहे न। पाण पत्थर बुद्धि आत्माउनि खे पारस बुद्धि ठाहिणु आयो आहे। त बाबा खे बि अहिड़ी मन और बुद्धि सां, जॾहिं आत्मा मन और बुद्धि सां बाप खे यादि कंदी तॾहिं त पारस बुद्धि थींदी न, ऐं पंहिंजी आत्मा में सुधार बि ईंदो वेंदो। अच्छा मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पाण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे सर्व प्राप्तियुनि खे स्मृति में इमर्ज रखे, सदा संपन्न थियण वारा संतुष्ट आत्मा ठहो। संगम युग ते बाप दादा सां जो आत्मा की प्राप्ति थी थिए, छा जॾहिं पाण परमात्मा खे यादि था करूं, परमात्मा जो ये ज्ञान था ॿुधूं, त पंहिंजी आत्मा खे जो बि अंदरि प्राप्ति थिए थी, चाहे ज्ञान जी, सुख जी, शांति जी, ख़ुशी जी, इनखे सदैव यादि रखो। जॾहिं यादि रखंदासीं, पको कंदा वेंदासीं, तॾहिं ई जीवन में जेकी बि परिस्थिति ईंदी हुन में पाण हलचल में न ईंदासीं, अचल रहंदासीं। छो जी हिन हर हिकु ॻाल्हि सां आत्मा में भरपूरता थी ईंदी वञे। आत्मा भरिजे थी न सुख सां, शांति सां, ज्ञान सां। त जॾहिं भरिजल आत्मा हूंदी त हुनखे कोई बि परिस्थिति में हलचल जहिड़ो अनुभव न थींदी। उहा हिकदमि अचल थी करे सर्व ॻाल्हियुनि सां पार थी वेंदी, संतुष्ट थी वेंदी न। भई आत्मा खे सभु कुझु प्राप्त थिए थो त संतुष्टता अचे, पोइ जीवन में कुझु बि थींदो रहे हुनखे परवाह ई न थींदी। उहो पंहिंजे बाप जी यादि में रही करे सभु कुझु पार करे छॾियो। तॾहिं त गीत ॻाईंदा आहियूं न, पाइणो हुयो जेको बि उहो पाए छॾियो, हाणे त कुझु ॿियो खपे ई न। जॾहिं आत्मा खे परमात्मा बाप जो ज्ञान, गुण, शक्तियूं, प्यार, ख़ुशी मिले थी त ॿियो छा खपे। स्लोगन आहे मोहब्बत जे झूले में वेही करे वेठा हुजो। कंहिंजी मोहब्बत में? आत्मा पंहिंजे परमात्मा बाप जे प्यार में वेठी हुजे त इहो ई प्यार जे झूले में जॾहिं वेठा हूंदासीं त सर्व प्रकार जी जेकी बि महिनत हूंदियूं आहिनि न जीवन में, हुन सां मुक्त थी वेंदासीं। अच्छा, ओम शांति।